सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। कुछ ॾींहं अॻु सिजावल लॻभॻि उस्तादनि खां फुर थियण वारो मामलो। गस्टा तालके सिजावल पारां रैली कढी SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वियो। हफ़्तो अॻु गवर्नमेंट हाई स्कूल खिज़राबाद जे ॿिनि उस्तादनि दर्पण कुमार ऐं आदि कुमार स्कूल ड्यूटी ते अची रहिया हुआ त सिजावल जादी रोड ते फोरू हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल, 2 मोबाइल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। पुलिस पारां ॾिनल हफ़्ते जी टाइम में दाद न फरियाद थियण ख़िलाफ़ गस्टा तालके सिजावल पारां अॻवाननि सदर महमूद खटी, शहजाद मेमन, हुसैन आज़ाद, ख़ालिद खटी, मोहम्मद उमर मेमन, हिंदू पंचायत जो सदर डॉक्टर होद चंद, बार एसोसिएशन सिजावल जे सदर लियाकत अली जमारी, आफ्ताब पंवर समेत शहरनि सिजावल शहर जे इमामो लाडो चौक खां रैली कढी SSP ऑफिस अॻियां रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त ज़िले सिजावल में बदअमनी ज़ोर वठी वई आहे। सिजावल ज़िले जा समूरा शहर, रोड, रस्ता ऐं ॻोठ ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हिते ॾोहारियुनि जो राज क़ाइमु कयो वियो आहे। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयल पुलिस सॼी सूरत-हाल लाइ तालुक़ बणियल आहे। कुछ ॾींहं अॻु सिजावल वेझो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खिज़राबाद जे ॿिनि उस्तादनि दर्पण कुमार ऐं आदि कुमार खां सुबुह स्कूल वेंदे नामालूम हथियारबंद माल बणाए मोटरसाइकिल, मोबाइल फोन, रक़म फुर करे फरार थी विया।